नंगन में हथ विधो भाई पी के दुश्मनी में बदलाए छॾियो आहे। मूंखे धमकियूं न ॾे और रत जूं नदियूं आहे छॾींदो। इन में मेहरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो त मुंहिंजो फर्ज़ हो। सुठो न लॻो त ई त वञी खॾ में पए। तूं पंहिंजे भाउ खे ज़बान ॾेई वेठो आहीं त मां बि पंहिंजी भेण खे ज़बान ॾेई चुकी आहियां। मूंखे त उन ॾींहुं शक पइजी वियो जंहिं ॾींहुं तो पेट जे सूर जो बहानो कयो। मां इन केस जी तहकीकात कयां थो। समझा थो यार, ॻाल्हि ॻरी थी वई आहे। कंडा न कढणा पइजी वञे ॾेई। हिन दफ़े हुनजी क़िस्मत हुनजो साथ ॾिनो आहे। ये असांजी इज़त आहे। इज़त के करे बि आगर सां ॾिसाए बाबा। हिते त टे खून थियल आहिनि। या अल्लाह, मूंखां अहिड़ो कहिड़ो वॾो गुनाह थियो आहे जो एॾी वॾी सज़ा मूंखे ॾिनी अथई।
मुझा भा के खबर है भा तू मुखा नाराज है अदा भाव थी जी तो असां सां कई आहे न ईअं दुश्मन बि कंहिंसां न करे मां मजबूर आहियां मुझा भा मां बेवस आहियां न तव्हां खां का ॻाल्हि लुकल आहे छा जेकॾहिं तुंहिंजो बस नथो हले अदा त पोइ तो असांखे ज़बान छो ॾिनी ऐं जे ज़बान कई अथई चाचा साईं उनखे पूरो कर रोज़ीना मुंहिंजी मंग आहे मां मरी त सघां थो पर पंहिंजी मंग न छॾींदुसि सब्र कर मस्तान खान सब्र कर मां पंहिंजी कोशिशि कयां पियो अलाह कंदो कमु थी वेंदो अदा जेसि ताईं असांजी भाॼई जेरी आहे इहो कमु नामुमकिन थो लॻे मां उनखे मञाइण जी कोशिशि कयां थो थोरो वक़्तु लॻंदो पर इंशाल्लाह कमु थी वेंदो चाचा साईं चाची न अॼु मञे न सुभाणे मञे उहा धारी आहे ऐं असांखे बि धारियो थी सम्झे उन मां का बि गदा कान थी अदा साईं मस्तान खान सही थो चवे भाॼईअ खां चङाई जी उमेद रखणु ॼण बबरनि खां पेर घुरण जे बराबरि आहे अॼु असां तारीख़ वठण आया आहियूं इहो ॿुधाए ॼञ कॾहिं वठी अचूं पर पुट मूंखे थोरो वक़्तु त ॾियो मां माहौल खे सिधो करे छॾियां ठीकु आहे अदा साईं तोखे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियूं था पर हाणे जॾहिं बि ईंदासीं त ॼञ वठी ईंदासीं जे चाचीअ हाणे बि न मञियो त पोइ चाचा चाचीअ खे मोल ॾिसंदे कोशिशि कर अदा त इहा नौबत न अचे शाहजमान जी बोली दुश्मन लाइ खोली शाहजमान तुझे लाइ हिकु ख़बर आहे कहिड़ी ख़बर रब न अड़े हाणे बक बि मस्तान खान वारा रोज़ीना जी तारीख़ वठण आया ओए कादर खान छा चयो कादिर खान कुझु उन्हनि खां वक़्तु वरितो आहे पर सम्झां थो यार ॻाल्हि ॻरी थी वई आहे बस कर बुज़दिल शाहजमान जो दोस्ती ऐं बुज़दिलनि वारी ॻाल्हियूं थो करीं रोज़ीना मुंहिंजी पसंदि आहे ये लल्लू पंजो जी न पान खान त छो जान जा खान पींदा रोज़ीना जो पाछो बत नहीं अथनि शाहजमान जी बोली दुश्मन लाइ गोली मां चवां थी ई हरगिज़ न थींदो रोज़ीना जी शादी अगरि थींदी त सिर्फ़ अमजद सां थींदी न त मां पंहिंजी धीअ खे घुट ॾेई मारे छॾींदसि तू सम्झण जी कोशिशि छो नथी करी सघे न मां पंहिंजे भाउ खे ज़बान ॾेई चुको आहियां तूं पंहिंजे भाउ खे ज़बान ॾेई वेठो आहीं त मां बि पंहिंजी भेण खे ज़बान ॾेई चुकी आहियां ऐं हूअ बि तो कहिड़ो मूंखां पुछी उन्हनि खे ज़बान ॾिनी हुई तो त मूंखे परेशान करे छॾियो आहे जेकर मूंखे ख़बर हुजे हा न त पसंदि जी शादी में एॾो ॾचो आहे त मां हरगिज़ इहा शादी कोन कयां तोसां हाणे मां पंहिंजे भाउ खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि ॼटनि जे करे अची परेशान थी वियो आहीं जिन्हनि खे न उथण जी ख़बर न विहण जी ख़बर तुंहिंजी नज़र में हू ॼट आहिनि पर आहिनि त मुंहिंजो रत नादिर खान मुंहिंजो नंढो भाउ आहे अच्छा त हू तुंहिंजो भाउ आहे ऐं मां तुंहिंजी दुश्मन आहियां हा अॼु रही सही कसर जेका बि आहे न तूं पूरी करे छॾी मुझे ये मकसद ना हुआ तो गलत नहीं समझी
जेका तुंहिंजी मर्ज़ी हाणे त ख़ुशि आहीं न? बाबा साईं रोज़ी न मुंहिंजे नाले थी चुकी आहे सम्झ त पत्थर ते लकीर जेकॾहिं चाचो चाचीअ जे चवण ते लॻो त मां रत जूं नदियूं वहाए छॾींदुसि ऐं चाचीअ सां गॾु चाचे खे मारणो पियो त बदतमीज़ न न कराम तूं सिर्फ़ तुंहिंजो चाचो न पर मुंहिंजो वॾो भाउ बि आहे हीउ जेको कुझु बि असां वटि आहे अदा जी महिरबानी आहे ऐं हीउ जेको तूं ऐश आराम थो करीं उहो बि अदा जी बदौलत थो करीं इज़त खां मथे का शइ कान्हे बाबा साईं असांजी इज़त ते थोरी बि आंच आई न जेको मूं चयो आहे उहो करे बि ॾेखारींदुसि रसान खान ॿुध त जज़्बाती आहे किथे कुझु करे न विझे अरे सेठ तो घणा ॾींहं मस्तियूं कयूं आहिनि हा पर हाणे न बचंदे मूंखे बख़्श मुंहिंजी जान बख़्श हिन बैग में जेको माल आहे उहो खणो मुंहिंजी जान बख़्श अरे माल त असांखे मिली वियो पर तोखे छॾियोसीं न त तूं वरी उन्हनि माण्हुनि खे लुटींदे हा बख्श करियूं या करियूं गिली सरदार बख्श छो कयूंसि कयोसि राह में रवानो हाँ जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ करियूंसि था राह में रवानो लॻे थो त पाण वारी संगत कामयाब थियो पई अचे हा रब न ये धमाका हैबत खान जी कामयाबी जा ई हूंदा आहिनि सदको वञा यार सदको वञा
मुझे प्यार लाया है। प्यार है तू यार छो तो मजाक करी यार या मजाक न पर हकीकत है। वडेरे कादर खान जी धी रोजीना सां मां नंढे हूंदे खां वठी मोहबत कंदो आहे। ऐं रोजीना रोजीना मूंसां नफ़रत कंदी आहे यार। रोजीना खे हासिल करणु मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु आहे। बस तू सिर्फ इहो ॿुधाए त करणो छा आहे। ॿ क़त्ल करणा आहिनि, ॿ। हिकु वडेरे कादर खान जो ऐं रोजीना जे मंगेतर मस्तान खान जो। ठीकु आहे यार, तुंहिंजो कमु थी वेंदो। पहिरीं इहो ॿुधाए त कंहिंजो कमु पहिरीं तमामु घणो आहे। इहो मां तोखे ॿुधाईंदुसि त पहिरियों कंहिंखे ऐं कॾहिं मारणो आहे। शाह ज़मान जी ॿोली हिक ई गोली। कहिड़ी ड्यूटी टाइम पास पिया कयूं साहब यादि पियो करे। तव्हांजे अचण टाइम वेठा रखणा मुफ़्त ई पघार करणो। अरे तूं शर्त कीअं पाती आहे? हलो तव्हां वियो हली त मां तव्हांजी ख़िदमत कयां। केरु आयो तव्हां? सर आऊं सेठ महबूब जो नंढो भाउ आहियां। केरु सेठ महबूब? सर उहो सेठ महबूब जंहिंखे हेबत खान क़तल कयो आहे। तो वटि को सबूत आहे त तुंहिंजे भाउ खे हेबत खान क़तल कयो आहे? सर मूं वटि को सबूत त कोन्हे, बाक़ी मूंखे यकीन आहे इहो कमु हेबत खान जो आहे। हिकु टिल्लू मल जो दुकान न आहे छा सम्झे? पुलिस खे सबूत खपे, यकीन न। बाबा जेसि ताईं को सबूत ई न मिलंदो तेसि ताईं असां का बि कार्रवाई न कंदासीं। पर सर पर कुझु न, जीअं तव्हांखे साहब चयो आहे तीअं वञी सबूत खणी अचो। शाबाश, उथो हलो। लंगूर वरी कीअं अची वियो? ही लंगूर न मुंहिंजी भेण जो पुटु अमजद आहे। या त मूंखे बि ख़बर आहे कि तुंहिंजो भाणे जो आहे, पर हिन पाण सां हालत छा कई आहे? ही शहर जो बर्गर स्टाइल आहे। तोखे कहिड़ी ख़बर? तूं त ॻोठ जो ॼट माण्हू आहीं, तोखे कहिड़ी ख़बर फैशन छा थी? अंकल तव्हांखे कहिड़ी ख़बर? हिन फैशन ते शहरी छोकिरियूं दिलि में हाय हाय कंदियूं आहिनि। भले ही जेके तुंहिंजा वार उभा थियल आहिनि न, ये छोरनि जा सैंडल खां उभा थिया आहिनि। अंकल तव्हां मूंसां जोक था कयो? छॾियो हिनखे, ही त आहे ॼट। अचो त मां तव्हांखे रोज़ीअ सां ॿुधायां। ओ रोज़ी, माय कज़न, सो स्वीट। समझ को थो त ही पंहिंजी धीअ खे हिन लंगो सां पढ़ाईंदी? ओ माय गॉड। Get it on, went to fit it on, came to get it on. Hold up, you wanna work that, let me in, let me hurt that, murk that, till you gotta hurt. Rosie, my darling, Rosie, my darling. Darling. अमजद तू आज शराफत सां हिते वे। Thanks God.
तो सुञातो सही। बगैर इजाजत कमरे में कीअं आई? डार्लिंग, मां तुझो कज़न आहियां ऐं हूं बि पाण ॿिन्हिनि जी शादी थियण वारी आहे। छा शादी है तुसां? यानी कि रंगूर सां? बियो काॾे था वञो? न पुछा न त ईअं हलिया था वञो। एसएचओ साहब बियो मां साहब खां पुछे कयां अरे किथां था अचो? ईअं हलिया था वञो पंहिंजे मुंहुं। अचो साहब सां ॻाल्हायां मूं। तकलीफ़ कई हुकुम कयो। सुरेश तव्हांजी एफआईआर छो था दर्ज कयो? जॾहिं हिन वीचारे जो भाउ ख़तमु थियो। डॉक्टर साहब हिन वटि को सबूत ई न आहे त असां कहिड़े बुनियाद ते केस दाख़िल कयूं? सुरेश साहब हिन खां वधीक ॿियो कहिड़ो सबूत हुजणु घुरिजे जॾहिं हिन जो भाउ ख़तमु थियो आहे? डॉक्टर साहब जेसि ताईं असांखे को सबूत न मिलंदो तेसि ताईं असां कंहिंजे मथां एफआईआर दाख़िल न कंदासीं। मुंहिंजो मतिलबु तव्हां रिश्वत खां सवाइ एफआईआर कोन कढींदो, यानी कि जेको तव्हांखे रिश्वत ॾिए उनजी एफआईआर कढींदो, बाक़ी ॿिए जो कमु न कंदो। ॾिसो डॉक्टर साहब तव्हां मुंहिंजी इंसल्ट करे रहिया आहियो। इंस्पेक्टर साहब इन खां ज़्यादा पुछो जॾहिं मूंसां गॾु ये हुकुम कयो डॉक्टर साहब। साईं हिननि त मथो खाधो आहे, बार बार चवनि था एफआईआर कटियो, सबूत खणी कोन था अचनि। इंस्पेक्टर साहब हिन मज़लूम खे इंसाफ़ मिलणु घुरिजे, इहा तव्हांजी ज़िम्मेदारी। हाँ साहब, मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे, मूंसां इंसाफ़ कयो। असां तोखे चयो त सबूत खणी अचो, न त असां बेवसा आहियूं। केतिरो न आराम सां न अची छॾियो पुटु सबूत खणी अचो, ॿियो को मरे खणी मरे, इहा इंस्पेक्टर साहब तव्हांजी ज़िम्मेवारी आहे सबूत कढे करणु, हिन जी न। जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि कातिल गिरफ़्तार न थिया ऐं हिनखे इंसाफ़ न मिलियो त हुनजा ज़िम्मेवार तव्हां हूंदो, सिर्फ़ु तव्हां इंस्पेक्टर साहब। तव्हांखे गाॾी नज़र नथी अचे? हंस आयो, घोड़ आयो।
शाहजमान तू सुञातई न दुश्मन मुंहिंजो नालो आहे रबन ऐं मां माण्हू पूरींदो आहियां बिना कफन ऐं रबन मुंहिंजो यार आहे हाणे सम्झी त वियो हूंदे न त तुंहिंजो असां रस्तो छो रोकियो आहे मूंखे सिर्फ़ इहा ख़बर आहे गिदड़ उनायूं कंदा आहिनि शींहुं हमलो कंदो आहे शायदि तोखे ख़बर न आहे त शाहज़मान जी ॿोली हिकु ई गोली यार भॼी वियो बुज़दिल केतिरो भॼंदो देख त शाहज़मान जे वर चढ़ंदो कुत्ते जी मौत मारींदोमांसि कुत्ते जी शाहज़मान जी ॿोली हिकु ई गोली अचो अल्लाह तव्हांखे त ख़बर आहे कि मुंहिंजो भाउ बेकसूर आहे पहिला साईं हिनखे बेगुनाह मारियो वियो आहे या अल्लाह साईं असां सां इंसाफ़ कर असां सां इंसाफ़ कर
हाकिम हुक्म हलाएगा ऐं ज़ालिम ज़ुल्म करे हाकिम हुक्म हलाएगा ऐं ज़ालिम ज़ुल्म करे अलाए जे छा में राज़िया अलाए जे कंहिंसां राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कंहिंसां राज़िया कोई राजा मूं छा थो ॾिसी वॾे जो हुकुम आहे त हिनखे मारणो यार जॻह अहिड़ी ते बीठा आहियूं जो दिलि नथी चए हिनखे कंहिं ॿी जॻह ते मारींदासीं पर सरदार जो हुकुम आहे इनखे इते ई ख़तमु कर वरी मौक़ो मिले न मिले मां चयुमि न मुंहिंजी दिलि नथी चए हलो भली सखी जी ज़ियारत करे अचो वाइदो आहे मां पंहिंजे कातिलनि खे ज़रूरु सज़ा ॾियारींदुसि ज़रूरु सफ़र करे ओ पीर पैगंबर के ई वियावी तो हर को सफ़र करे अल्लाह पीर पैगंबर के ई वियावी तो हर को सफ़र करे कंहिंजे लाइ थो कूड़ कमाई में काली हथ करे कंहिंजे लाइ थो कूड़ कमाई में काली हथ करे अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया रमू छोकिरो निकिरी वेंदो क़ब्रिस्तान मां हली था अॻु वठूंसि ऐं कयूं ताली पूरो सदूरो सही थो चए अॼु जो कमु सुभाणे ते न छॾे छोरे खे जी मारियोसीं सरदार ख़ुशि थी वेंदी इहा ॻाल्हि आहे त पोइ हलो त हलो कयूंसि था गिली अरे असांजे खिलाफ़ पुलिस में रिपोर्ट लिखाइण वेहे न तोखे ॾाढो शौक़ु आहे भाउ वांगुरु मरण लाइ मां तव्हांखे सज़ा ज़रूरु ॾियारींदुसि मुंहिंजे भाउ खे मारियो आहे यार रहम त ॾाढो थो अचे पर मजबूरी आहे सरदार जो हुकुम
बाबा अदा हली चो मानी खाओ। सोटर ये मुंह गुंजाईंदे न ॻाल्हाईंदी कर, मूंखे सुठो न लॻंदो आहे। सुठो न लॻंदो अथई त वञी खॾ में पए। अभी छा पचायो अथई? अदा तू भी हद तो करी, असा गरीब दाल बसर का सवा भी छा पचाईंदासे। ओयो अज वरी इहा ही नी भागी दाल गिची में। बाबा शुक्र कर शुक्र, इहा दाल भी नसीब थो, कंहिं गरीबन खे इहा दाल भी नसीब कान्हे। अदा इहा दाल भी भली बाबा खोल त खाऊं। ओ वली दादू हलिया हलिया मानी खाऊं। चाचा बुख कान्हे, तव्हां खाओ। चरियो भी अजीब माण्हू आहे, सौरे बुख बुख पियो करे, हाणे चए तो मूंखे बुख कान्हे। बाबा छॾियो हुनखे, तव्हां मानी खाओ। बाबा बस खोलियो त मानी खाऊं। मां त चवां थो सौट रोज़ का वठिजे ऐं सॼी मानी मां खाई वञा। ओ वली दादू हलिया हलिया तकड़े हलिया, न त आचर सॼी मानी खाई वेंदुई। चयमि न चाचा बुख न आहे। बाबा इहा सॼी हरकत न अधी अथई। उथो सौट हल चालू, शाम थी वई आहे, सॼो ॾींहुं निंड खे सटियो अथई। छा रईस मस्तान खान, तव्हां वाकई वही माण्हू कोन सुञाता जिन तव्हां ते हमलो कयो? सूबेदार साहब, मां तव्हांखे केतिरा दफ़ा ॿुधायो आहे, हुननि जी चेहरे खे निखाबो आहे, मूं हुननि खे कोन सुञातो। न सूबेदार साहब, असां त कंहिं सां बि दुश्मनी न आहे थी, असां त सभिनी सां खाई हलिया आहियूं। सूबेदार साहब मरीज़ अञा सेट तयारु न थियो आहे, जॾहिं चङी तरह ते ठीकु थी वञे तव्हां पोइ बयानु कयो। ठीकु आहे डॉक्टर सिराज, मां हिन केस जी तहक़ीक़ात कयां थो, जे ज़रूरत पई त मस्तान खान खां हवेलीअ मां बयानु वठी ईंदुसि। डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मुंहिंजी जान बचाई। डॉक्टर साहब तव्हांजा वॾा एहसान आहिनि असां ते, जेकॾहिं तव्हां वक़्त ते न पहुचो हा त शायदि मुंहिंजो पुटु। हिन में अहसान जी कहिड़ी ॻाल्हि आहे, इहो त मुंहिंजो फर्ज़ु आहे। डॉक्टर साहब तव्हां मुंहिंजे पुट जी जान बचाई आहे, जेको घुरणो अथव तो घुरो। बसि दुआ कजो, हाणे ताईं मरीज़ खे वठी वञी सघो। साईं डॉक्टर साहब त मिठी खाईंदो आहे, पर मां अनु खाईंदो आहे। मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बच्चा अथव, मिड़ी महिरबानी ॾिखे। अरे गोलू, तूं पंहिंजी आदत खां बुड़िया कोन थो? न डॉक्टर साहब, हिन जो हक़ आहे, हिन मुंहिंजे पुट जी ख़िदमत कई आहे। तव्हां हाणे हिनखे वठी वञी सघो था। हिन में कुझु दवाऊं लिखियूं आहिनि, हीअ टाइम सां करो। सरदार, जो जो मशहूर कारीगर नवाब शाह खां माशू दंगे जो पहुची वियो आहे। माशूक अली ज़ंगे जो नवाब शाह वारो नालो त तुंहिंजो वॾो ॿुधो आहे। अॼु तुंहिंजो हुनर बि ॾिसंदासीं। अच वे।
उस्ताद माशूक जी बाबा। ॾेखार भला तुआरी कारीगरी। जी वॾा। सर ही आहे पटो, हर औज़ार में पवे थो साईं। ऐं ही आहे यकतारे जी झालर, पर हिन ते लिखियल आहे नालो। अभी बि पंहिंजे औज़ार जे लाइ नालो लिखाए सघो था, जीअं हिन ते नालो लिखियल आहे। वाह साईं वाह। ॿी ही डिज़ाइनी आहे, हिन जी वरी पंहिंजी डिज़ाइनी आहे साईं। इन खां पोइ मूं मुख़्तलिफ़ चैनलनि ते इंटरव्यू बि कया आहिनि हिन पंहिंजे फ़न जे बारे में। हींअर ग़ुलाम हुसैन उमराणी बि मूंखां झालर वरिती आहे, जंहिं ते हक़ चीज़ लिखियल अथसि नाले वारी झालर। हा मूं ठाहे ॾिनी। वाह वाह। दिलशेर तीवणो, उर्स चांडियो ऐं ताज मस्तानी, इहे सभई झालरूं मूंखां वठंदा आहिनि। रमो ॾिसी थो न उस्ताद जी कारीगरी, इहे अथई कारीगर। साईं मुंहिंजे लाइ जेकॾहिं को मिलणु मूंसां चाहे त मुंहिंजो कॉन्टेक्ट नंबर बि आहे। मोबाइल नंबर आहे मुंहिंजो 0300 32 16 343। 0300 32 16 343। रमो उस्ताद वटि जेके बि पटा आहिनि न, इहे सभु वठी छॾ ऐं ख़ुशि करे छॾिजांसि। चऊं साईं, महिरबानी। उस्ताद तूं हली वेह, तोखे ख़ुशि करे छॾींदासीं। महिरबानी। मायूस छो आहीं मुंहिंजा यार? जेसि ताईं तुंहिंजो यार हैबत खान ज़िंदा आहे, तेसि ताईं तुंहिंजो को बि दुश्मन हिन धरतीअ ते हली कोन सघंदो। वे हैबत खान, मूंखे अफ़सोस सिर्फ़ इहो आहे त मस्तान खान मुंहिंजी गोलीअ खां बची की वियो। हिन दफ़े हुनजी क़िस्मत हुनजो साथ ॾिनो आहे, पर यादि रख हर दफ़ा क़िस्मत महिरबान न थींदी आहे। असां उन मथां विज बणी कड़कंदासीं, हुनखे साड़े राख करे छॾींदासीं। रुगो हिकु दफ़ो साम्हूं अचे त पोइ ॾिस कीअं था होली वांगुरु नाच नचायूं। शाबाश साथियो, मूंखे अॼु यकीन थी वियो आहे त तव्हां बि हैबत खान वांगुरु रुक बणिजी विया आहियो। रुक बिल्कुलु सही हैबत खान, हाणे हिन तरह जो तूं ताक़तवर इंसान बणिजी चुको आहीं। सिर्फ़ हैबत खान ई ताक़तवर न थियो आहे, उन सां गॾु शाह ज़मान बि ताक़तवर थियो आहे। इन में को शक न आहे हैबत खान, तव्हां ॿई गॾिजी मज़बूत में मज़बूत जबल खे बि ॾारे सघो था। तॾहिं त चवंदो आहियां, शाह ज़मान जी ॿोली हिकु ई गोली। सोट शहर पियो वञा, का शइ घुराइणी हुजे त ॿुधा वठो अचां। छा घुरायां? जहिड़ी शइ खपई हुकम त करे ॾिस। मूंखे कुझु न खपे, तूं भली वञ। छो सोट, मूंखां बि हिजाब थी करीं छा? तूं मुंहिंजो सोट रही, तोखां हिजाब छो कंदसि? पोइ तूं हुकम कर न, शहर मां तुंहिंजे लाइ कहिड़ी सुखड़ी वठी अचां? जेको वणई सो वठी अचां, हाणे त बस न। ठीकु आहे, पोइ मां तोखे पंहिंजे पसंदि जी सुखड़ी ॾींदुसि, रुगो खिली मोकिलिजो।
आहियूं त असां इंसान पर तुंहिंजे हुस्न असांखे जानवर बनाए छॾियो जानवर। ॾिसो मां शरीफ़ छोकिरी आहियां, मूंखे छॾियो। तूं भली शरीफ़ हुज पर असां शरीफ़ न आहियूं। अच मुंहिंजे सीने सां लॻी वञ। अच मुंहिंजे सीने सां लॻ। अच मुंहिंजे सीने सां लॻी वञ। अच 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 मुंहिंजे सीने सां लॻी सीने सां लॻी वञ। अच मुंहिंजे सीने सां लॻी वञ। हलिया मुंहिंजी राणी मुंहिंजे सीने सां लॻी वञ। केरु आहीं तूं? फिलहाल त मलकल मौत सम्झ। मलकल मौत आहीं त पंहिंजे लाइ। फिलहाल असांखे ज़रूरी कमु आहे छो जो मुंहिंजो नालो आहे रबन। माण्हू मारींदो आहियां सुञाण कमु। साहब तुंहिंजी वॾी महिरबानी जो तो मुंहिंजी इज़त बचाई। हिन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु हो। साहब मूं कॾहिं तोखे पहिरियों नाहे ॾिठो। तूं केरु आहीं? जॾहिं बीमार थींदी न ताणे ख़बर पइजी वञे। मतिलबु त तव्हां डॉक्टर आहियो? ॾाढी होशियारु छोकिरी आहीं। वाकई मां डॉक्टर आहियां। डॉक्टर तव्हां हिते पिया टाको फिट कयो, मां तव्हांखे सॼे ॻोठ में पियो कुते वांगुरु ॻोल्हियां। ही का फज़ीलत आहे? माण्हू जी शिकिल चङी न हुजे, घटि में घटि ॻाल्हि त माण्हू चङी करे। बेवकूफ़ हिते ताज़ी हवा खाइण आयो। पर हिते त कोसियूं हवाऊं पयूं लॻनि, जिगर साड़ आंड्रा साड़ सफ़ा उफट मार। चङो, ख़ुदा हाफ़िज़। बाबा तव्हां? धी तबियत ठीक थई? बाबा मां ठीकु आहियां, मूंखे छा थियो आहे? ओ चरीअ दी तोखे ख़बर न आहे तोते ख़तरनाक गैबात जो असर अथई जेको तोखे पोइ फेराटियूं खाराए। हल घर हली तुंहिंजो को साठ सवण था कयूं। बाबा मूंखे को जिन बिन न आहे, मूंखे त पिया। बाबा तूं मनी न मनी, मां कसम तो खणा अदी ते को गैबाती असर अथई। अदो आचर सच तो चवे, अदी ते वाकई कंहिं जिन जो असर आहे। अलाह चङी कंदो, हलो त घर हलूं। रबना
ख़ैर त आहे न मूं सुगो पियो अथई किथे कंहिं न यार तुंहिंजे हूंदे कंहिंजी मजाल आहे छा मुंहिंजो नालो वठे हूअं त मां पाण बि मुड़ुसु माण्हू आहियां छो जो मुंहिंजो नालो आहे रबन मां माण्हू पूरींदो आहियां बिना पसंदि रबन ॿी का ख़बर चार अहम ख़बर यार वॾेरे कादिर खान खे ठिकाणे ते लॻण लाइ सभु रस्ता साफ़ आहिनि कादिर खान त 2 मिंटनि जो ख्याल आहे असुल दुश्मन त मस्तान खान आहे उन जी ख़बर ले इहो बि इते ई आहे पर फ़िलहाल ज़ाहिर नथो थिए केतिरो लिख पाताल मां ॻोल्हे लो थोमस पाताल मां शाह ज़मान जी ॿोली हिक ई गोली डार्लिंग तव्हांजो बाग त ॾाढो ग्रीन ऐं ब्यूटीफुल आहे अच्छा तोखे बाग वणे थो यस 1 मिंट में बाग घूमी अच नो प्रॉब्लम मां हींअर ई सॼो बाग घुमी थो अचां अरे केर आहीं हिते छा पियो करी अरे ॿुधाई थो या गोलियुनि मां कढां त इहा सॼी शरारत तुंहिंजी आहे
छॾियोसि। अमजद अमजद पुट छा थियो तव्हांखे? ए छो पिया करियो? छा थियो अमजद पुट? छा थियो आहे? ई छो पिया करियो? अलाए छा तूं ॿुधाइण चाहे? आवाज़ छो नथो निकिरे तुंहिंजो? अलाए छा ॿुधाइण चाहे थो? ॾिस लंगूर जा कम, मुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजे भाणेजे जा कम ॾिस, कीअं पियो लंगूर वांगुरु टपा ॾे। तोखे त हर वक्त मजाक जी लगी पई है। ॾिसी नथो केतिरो डिजी वियो आहे? सब कुछ अथई, बाक़ी अकुल जी कमी अथई। ॾिस ॾिस वरी शुरू कई न पंहिंजी जट की। तूं पंहिंजी आदत खां कॾहिं बि न मुड़ंदे। अमजद पुट रिलैक्स थी, काई वॾी ॻाल्हि कोन्हे। हल तोखे वठी दुनिया सुधरी वेंदी पर मुआरे रन या कान सुधरंदी। इन ते ॿियो केर बि न वेंदो, इन ते सिर्फ़ु मां वेंदुमि, सम्झे लंगूर? भाऊ तूं केरु आहीं? तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां? भाऊ तूं केरु आहीं? अरे तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां? अरे तूं केरु आहीं? भाऊ मां बीमार आहियां, महिरबानी करे मूंखे छॾण ॾे। मुंहिंजी दिलि धड़कंदी न त आत्मा फिटकंदी। इहा ॻाल्हि कर न। मुआरे डॉक्टर जेड़ो अनीड़ो मा डॉक्टर अन गोड़ा केडो प्यारो आ गोड़ो हरे गोड़ो गोड़ो केडो प्यारो आ गोड़ो अब हलो ए गोड़ियारा हला बाबा तो असांजे मुंहं ते चमाट ही आया था। रोज़ीना जो संग न ॾेई भाई पी खे दुश्मनी में बदलाए छॾियो आहे। ॾिस नाज़र ख़ान, मूंखे धमकियूं न ॾे। रोज़ीना मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी मर्ज़ीअ मां उनखे जिथे बि पाण आहियां। जे अहिड़ी ॻाल्हि हुई त पोइ असांखे ज़बान छो ॾिनई था? हाणे जे ज़बान ॾिनी अथई त उनखे पूरो कर। तूं केरु थींदो ई असां ते हुकुम हलाइण वारो?
पहिरीं पंहिंजे गिरेबान में झांके ॾिस त असांजा केतिरा अहसान अथई पोइ असां सां ॻाल्हाइण जहिड़ो थी जा। ॾिस माई तूं असां भाइरुनि जे विच में न अच त भलो अथई। ज़बान संभाले ॻाल्हाए। हीअ मुंहिंजी घरवारी ऐं तुंहिंजी भाॼाई आहे। हीअ भाॼाई न पर असांजे खानदान जी दुश्मन आहे, दुश्मन। होश कर नादिर खान, होश कर, किथे कंडा न कढणा पइजी वञे नहीं। इन खां पहिरीं जो तोखे बेइज़त करे कढूं हितां हलियो वञ। बस घणो थियो, अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ, न तां विसारे वेंदुसि त तोसां बि को रिश्तो हो। तोखे जेको वणे सो वरी कर, पर फ़िलहाल हितां हलियो वञ। ठीकु आहे, मां वञा थो, पर तव्हांखे हीउ किसो ॾाढो महांगो पवंदो। ॾिठई पंहिंजे भाउ जा कम, तॾहिं त चवंदा आहिनि त ॼट ऐं फट ॿधो चङो आहे। हाणे किथे पाण खे नुक़सान न पहुचाए। तूं को फिक्र न कर, कुझु कोन थींदो, घबराए न। ॾिसो मूंखे छॾे ॾियो, मां तव्हांखे हथ थी वधां। उन ॾींहुं त तोखे डॉक्टर बचाए वियो, अॼु ॾिसूं त तोखे कहिड़ो फ़रिश्तो थो बचाए। केरु हुया बदमाश? साईं पुलिस वारा त तव्हां आहियो, इहा त तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे। भला को नुक़सान वग़ैरह त न आहे थियो न? न साहब, वाह बदमाश भॼी विया जा? हाँ सर, उन्हनि जी गाॾी बीठी उन में चढ़ी भॼी विया। तव्हां थाणे अचो त मां तव्हांजी रिपोर्ट दर्ज कयां। न साहब न, असांखे काई रिपोर्ट न आहे लिखाइणी, असां पाण मुड़ुसु माण्हू जी मोह ॾियण वारा आहियूं। सर मुंहिंजो बि नालो मोहसिन आहे, भॼी काॾे वेंदा पकड़े तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। गुड मोहसिन, मूंखे यकीन आहे त तूं पंहिंजी ॻाल्हि ज़रूरु पूरी कंदे।
काश ये ख्वाब ना हकीकत हो जा। रोजी डार्लिंग किथे मां अचां पियो। रोजी डार्लिंग अरे बाबा कहिड़ी दुनिया जो अजूबो ख़बर ई कान थी पवे। पंहिंजा त टायर ई कढी छॾी। वैसे याद हो ज़मीन जेका कादिर खान तव्हांखे पी करे ॾिनी। ठीकु आहे पर मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। हिन ज़मीन जा कागज़ जल्द तयारु कर जंहिंमें इहो ॼाण आहे नादिर ख़ान पंहिंजी ज़मीन कादिर ख़ान जे नाले ते कई आहे। पर वैसे इन में तव्हांजो वॾो नुक़सानु आहे। जीअं मूं तोखे चयो आहे ईअं कर। कागज़ जल्दी रजिस्ट्री कराए मुंहिंजे हवाले कर त चाचे जे मुंहं ते हणा। अगे तू बची वे त मां समझम त तुझी किस्मत भली आ पर अज न बचंदे। अज तुझी किस्मत बुरी आ। हो त तोखे आसमान ते बि ॻोल्हियो पर तू ज़मीन ते मिली। इहा थी फिटल फिटल हिनजी न तुंहिंजी आहे। गौर सां ॾिस मौत तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। अहिड़ा मौत ॾिसण जी आदत पइजी वई आहे। हिबत खान का नई ॻाल्हि कर। नई ॻाल्हि इहा आहे ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे। अॼु खां पोइ ज़मीन जे मथां न अंदर हूंदे अंदर हाँ बाबा मां ठीकु आहियां पर बाबा तूं हिते छो आयो आहीं? तोखे खतरे में ॾिसी मां कीअं थो पी सघां? बाबा मुंहिंजी परवाह न करे। ख़बर आहे न दोस्त मां अची वियो आहियां। मुंहिंजो नालो आहे रबन। मां माण्हू पूरींदो आहियां बिना कफन। रबन है तो छा करे यार दोस्तन तां एडी कुर्बानी। मां तोखे चवंदो हुयुसि मुंहिंजो नालो आहे रबन। मां माण्हू पूरींदो हुया बिना। रबन यार
उस्ताद खान। साथी पापा पुत्र शायद मुझो वक्त पूरो थी हो। बाबा बाबा तो ये न चो बाबा अजय मुसाहिब वायदो कर रोटी असांजी इज़त आहे। इज़त के करे बे आखिर सामने छाए बाबा। बाबा मुझे कसम तुझे रत जो मोइन शाह जमान आई हेबत खान के कुत्ते की मौत मारी तो कुत्ते की मौत। डॉक्टर मुझी दिल थी चवे अज ही दवा पी ॾाढो को आराम कयां 5 ॾींहंनि खां सुतो ई कोन। छो कहिड़ी तकलीफ़? डॉक्टर तकलीफ़ आहे मानी ढरव ते कान्हे। डॉक्टर साहब मुझी भेण के पेट में सूर है। गाल बुध अब हिते का ज़काई त पई विराए जे छा जो तो सब भाई हिते अची गड थिया ता भाई हेलो 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 जल्दी के हेलो हेलो हां हेलो। आई गांव स्टोर ना थी बज़ाहिर तो ठीक दालो मज़ाहिर तो ठीक आहियां पर अंदरां सॼी ख़तम आहियां। छा मतलब? मूंखे इश्क जी बीमारी लगी आहे। न कि मूंखे चैन थो अचे न ई सुकून थो अचे। मुंहिंजी दिलि रुगो धक धक थी करे। दिल तो सभिनी जी धक धक कंदी आहे। जेकॾहिं धक धक न करे माण्हू त मरी वेंदो। हिन धक धक में ऐं हुन धक धक में फ़र्क़ु आहे। मुंहिंजी दिलि धक धक सां कंहिंखे सारे थी। मूंखे थी सारे? तोखे? मूंखे? हाँ साहब मूंखे तोसां प्यार थी वियो आहे। जी तू छा बि चईं? मां सच थी चवां मूंखे तोसां प्यार थी वियो आहे पर तोखे सच थी चईं मूंखे बि तोसां प्यार थी वियो आहे। जॾहिं खां वठी तोखे ॾिठो आहे मुंहिंजो ॿारहं फिटी वियो। सच साहब? लगे थो त 100 डॉक्टर जो पाण में को चक्कर आहे।
पर सोटनी कीअं थी करे सघे? न, इहो मुंहिंजो वहम आहे। शायद मुझे वक्त पूरो थी अजय साहिब वायदो रोटी असांजी इज्जत है इज्जत के करे बे दाग रसन दिखाए बाबा साईं रात काफ़ी थी विया हाणे तव्हां हली आराम कयो। कमदार मुझो सुख चैन निंडो सब हराम थी चुका। रहीस जेको थियणो हो सो त थी वियो हाणे तव्हां पाण खे छो था परेशान कयो? कमदार जेसि ताईं मां पंहिंजे पीउ जो पलांद न वठंदुसि तेसि ताईं मां सुख सां न रहंदुसि सुख सां न रहंदुसि। रहीस वो वॾा ख़तरनाक माण्हू आहिनि तूं अकेले हुन सां कीअं मुंहुं ॾींदे? मोहत अहिड़ो ॾींदो मान जो हुन जूं 7 पुश्तियूं मुंहिंजो नालो ॿुधी कीअं कंदियूं। बाबा अद्दा हली चो मानी खाओ। बाबा मां थोड़ी बनी घूमी अचा। हाँ भले पुत्र घूमी फिरी अच। सूरत मुझी जान तोखे की खबर पई तमाया तुझे हथन की खुशबू डॉक्टर छा वाकई तू मुझसे प्यार करेंदो? छो मुझ तो शक थी तोते ते शक ना है पर छा क्या पेंजी किस्मत ते यकीन ना है। सूरत
तो सचमुच तूं भी मुझे जिस्म में रूह वांगुरु समायल है। सच डॉक्टर? बिल्कुल सच। पाया थी मनवा नवा नवा नवा
बेगैरत तो कोई शर्म न थो चे गैर मर्द सां नाच कंदे मूंखे त उन ॾींहुं शक पइजी वियो जंहिं ॾींहुं तो पेट जे सूर जो बहानो कयो तोखे त मां पोइ ॾिसां थो पहिरियों हिन दलील खे मौत जी निंड सुम्हारे भली दादा हिन खे कुछ भी न चव जेको करणो तई मूंखे कर भले तू मूंखे मारे छॾ मां चवां थो अॻे हटी वञ होशकर वली दादा तू मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध यार हाणे ॿुधण लाइ बचो छा आहे सभु कुझु ख़तम थी वियो न वली दादा होशकर यार ईअं न न छोट तू हे तो छा करे छॾियो आहे अदी तू चुप छो आई कुछ तो ॿुधाए ही छा थियो
बाबा अधी असांखे छॾे हली वई बाबा। या अल्लाह मूंखां अहिड़ो कहिड़ो वॾो गुनाह थियो आहे जो एॾी वॾी सज़ा मूंखे ॾिनी अथई। मौसम हिते त टे खून थियल आहिनि। हा साईं, ये खून इन्हनि कया आहिनि जेके रोअनि वेठा। गिरफ़्तार कयो हिननि खे। अरे उथो, बिटा बिटा खून था कयो वरी वेठा रो। साईं, ज़ुल्म बि असां सां थियो आहे, खून बि असांजा थिया आहिनि, वरी ॿधो बि असांखे पिया था। हलो हमलो करायो। मस्तान खान जेकॾहिं चाची जो दुश्मन थियो आहे त दुश्मनी सही। तूं ॿाहिरि न वञ, ॿाहिरि न वञो, गोलियूं पयूं वञनि, ख़ुदा जे वास्ते ॿाहिरि ॾिसो। मुंहिंजे हथनि खे ॾिसो, अल्लाह जो वास्ते। तूं छा मूंखे मां ॾिसां थो त कीअं मूं ते हमलो था कनि। न ॿाहिरि न वञो। पक हुई तो रोज़ी ना मुझे हवाले न कंदे। भले मूंखे इहो रस्तो इख्तियार करो पियो। अड़े ज़िंदगी जे प्यारीअ ख़बर त हितां हलिया वञो। हैबत खान जे हूंदे मुझे यार शाह ज़मान जा हिन धरतीअ ते कीअं रहंदा। तो मुझे यार जे प्यार जी दीवार आई।
खुदा खुदा के वास्ते मुके ना मार जा। खुदा के वास्ते मुके ना मार जा। मुके ना मार जा। खुदा के वास्ते मुके ना मार जा। तुझे रात एतरा आप क्या दम सुनी तो के किए मारी लो। रोजी, my darling. परे थी अभी मुझे इज्जत जो सवाल है जो को सामू दो मर्जी नहीं दो शाहजमान तो अहिड़ी किरियल हरकत कया तो मस्तान खान जे नंगन में हथ विधो तो के जीने जो को हक ना है फटी परे थी मस्तान खान अज मुझे मथे ते जनून सवारो परे थी मस्तान खान है न तो ढेर करे छॾींदो साईं ढेर